हैदराबाद जी प्रेस क्लब जी मेंबरशिप तव्हांखे कॾहिं मिली? छो त ॾिसो हैदराबाद प्रेस क्लब ते असरु जेको घणो हो उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो हो ऐं तव्हां 4 भेरा सदर बि रही चुका आहियो। ऐं हाणे वरी हिकिड़ो ॿियो तासुरु आहे त अली हसन ऐं लाला रहमान समूह जो ग्रुप आहे, उहो जंहिंखे चाहे सदर कनि, जंहिंखे चाहे जनरल सेक्रेटरी कनि, ॿिया उहिदा ॾियनि, माना जमूरियत घटि आहे, मेंबरशिप घटि थी मिले। इहो घणनि माण्हुनि साफ़ इन जो ख़्यालु बि आहे ऐं पोस्ट मेंबरशिप भी असांखे 93 में मिली। 89 में असां प्रोफेशन में आयासीं, 93 में असांखे मेंबरशिप मिली। प्रेस क्लब में जेको इहो तासुरु आहे त लालो ऐं अली हसन न कंहिंखे सियासत करणु ॾियनि था, न जमूरियत आहे, न छा आहे। मिसाल असां जो ग्रुप ठहियलु आहे डेमोक्रेटिक जर्नलिस्ट ग्रुप, ऐं अली हसन साहब वारनि जो ग्रुप ठहियलु आहे अकील इब्राहिम जर्नलिस्ट ग्रुप। जेके हैदराबाद जा सहाफ़ी आहिनि उहे मेजॉरिटी में असांजे ॿिन्ही ग्रुपनि में शामिल आहिनि। जेके चाहींदा आहिनि त जेके असांजे ग्रुप में न आहिनि, असां उन्हनि जी कॾहिं रस्ता रोक न कई आहे। असां वटि हर साल इलेक्शन थींदी आहे, नॉमिनेशन फार्म भरबा आहिनि, विथड्रा थींदी आहे, नॉमिनेशन फार्म ते एतिराज़ हणण जी डेट हूंदी आहे, इलेक्शन कमेटी ठहंदी आहे जेका ईअं न आहे त असीं पंहिंजी पसंदि जा माण्हू खणी अची विहारींदा आहियूं। शहर जा जेके रेपुटेशन वारा माण्हू आहिनि, जेके प्रेस क्लब जे कॉन्स्टिट्यूशन खे फॉलो कंदा आहिनि। ईअं न त लाले रहमान फरमाइश कई त भाउ हिन जो फार्म रद्द करे छॾ त उहो करे छॾे, या अली हसन साहब चयो त भाउ हिन जे फार्म ते एतिराज़ हणी छॾ त उहो एतिराज़ हणी छॾे। ईअं न, उहो कॉन्स्टिट्यूशन कॉपी रखंदा आहिनि। कॾहिं कॾहिं असां वटि ईअं बि थींदो आहे त कंहिं कानूनी नुक़्ते ते असांजा मुखालिफ़ जेके दोस्त बीहंदा आहिनि इलेक्शन जा मुखालिफ़, उहो ज़ाती मुखालिफ़त जी ॻाल्हि नथो कयां, त उहे जॾहिं कंहिं नुक़्ते ते बीहंदा आहिनि त इवन असां इलेक्शन कमीशन खे इहो बि इख़्तियार ॾींदा आहियूं त तव्हां को बि शहर जो वकील हायर करे सघो था, तव्हां हुन खां राय वठी सघो था, जेका हुनजी मुनासिब फीस हूंदी उहा प्रेस क्लब अदा कंदो। त असां वटि इलेक्शनूं थियूं तमामु घणियूं, असां वटि 4-5 दफ़ा इलेक्शनूं थियूं आहिनि जे मतिलबु त इलाही सख़्तु मुक़ाबिलो थियो आहे। पर दोस्तनि जो असां ते एतमाद इन करे आहे जो असीं दोस्तनि जे ॾुख सुख में शरीक हुजूं था। उन्हनि जो जेको प्रोफेशनल ज़रूरतूं थियनि थियूं, मदद जी ज़रूरत पवे थी, सहकार जी ज़रूरत पवे थी, या कंहिं रहनुमाई जी ज़रूरत पवे थी, त असां पंहिंजे अकुल सारो, पंहिंजे तजर्बे सारो असीं उनजी उहा मदद कयूं था। ऐं साल जा 12 महीना असीं पंहिंजनि दोस्तनि सां गॾु बीठा आहियूं। ईअं न आहे त इलेक्शन जे महीने में असीं अचूं ऐं पोइ 11 महीना असीं गुम हुजूं।